छा मक़सदु आहे तुंहिंजो? अदा हारी ना आहे त ॿियो छा आहे? अदा मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हाणे तव्हां ॾिंगायूं छॾियो। ॾिस मुंहिंजी भेण, जेॾी महिल असां तमामु घणा ख़ुशि हुजूं, घटि में घटि तूं विच में न ॻाल्हाईंदी कर। ऐं जंहिं ॾींहुं ॾिसे असां बद दिमाग़ थी विया आहियूं, उन ॾींहुं ते हिकिड़ो लफ़्ज़ पंहिंजे वात में न कढजां। अदा या त तव्हां कावड़ में हूंदा आहियो या वरी ख़ुशीअ में, त पोइ ईअं ई खणी चओ त मूंखे हिन घर में ॻाल्हाइण जी इजाज़त ई नाहे। चिकन न तुंहिंजो वात इहो बदल हूंदो त हिन में तुंहिंजो फ़ाइदो आहे, असांजो न। थोरो हथु हल्को, इहो वात घणो न हण। अजय जेकॾहिं इहो वात हुई न त लोणे वारी लफाट हणंदोमांइ, पोइ अजायो असांजा सूर कढंदी वतन। मूं बसि कई अदा, मां सम्झी वियसि त हाणे तव्हांजे विच में मूंखे ॻाल्हाइण जो को हक़ नाहे। असांजो मूड बिगाड़े हाणे चई थी त मूं बसि कई। छॾियो अधी खे, हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो त असांखे आख़िर करिणो छा आहे। हा दा ॻाल्हि कयो।